दोस्तों अव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं अव्हां दोस्तनि सां गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजो फीडबैक कमेंट में ज़रूरु लिखो। अॼु असांजो वीडियो आहे सिंध जी हिकु अज़ीम शख़्सियत जे बारे में। सिंध जो हिकु अज़ीम आवाज़, सिंध जो पहिरियों रागी जंहिं सिंधी क़ौमी गीत लिखिया ऐं ॻाया, सर्गवासी मास्तर चंद्र। हिकु शाइर, हिकु रागी, मौसीकार, अदाकार ऐं लेखक हुयो। मास्तर चंद्र जो जनमु 7 दिसंबर 1907 में सिंध जे शहर अठारू शाह नौशरो फ़िरोज़ में थियो ऐं संदसि जो इंतकाल 3 नवंबर 1984 में थियो। सर्गवासी मास्तर चंद्र जा कलाम HMV रिकॉर्ड्स कंपनी रिकॉर्ड कंदी हुई। मास्तर चंद्र हज़ारनि जे तादाद में कलाम ॻाया, पर लॻभॻि 400 कलामनि जी मालूमात मौजूदु आहे। मास्तर चंद्र सिंध जो उहो शाइर, रागी ऐं मौसीकार हुयो जेको वेठे वेठे मिंटनि जे अंदरि कलाम जी मौसीक़ी तयारु कंदो हो ऐं ॻाईंदो हुयो। उहो ई सबबु हुयो जो उहे कलाम कंहिं रिकॉर्ड में मौजूदु न आहिनि। मास्तर चंद्र जो जनमु हिकु ज़मींदार घराणे में थियो, पर नंढपिण खां ॻाइण जे शौक़ खे पंहिंजो पेशो बणायो। जेतोणीकि ॻाइणु वॼाइणु उन दौर में ग़लति पेशो सम्झियो वेंदो हुयो, पर हिन पंहिंजे घराणे जे ज़ोरदार दबाव खे बर्दाश्त कयो। कई तकलीफ़ूं सही करे हिन पंहिंजे ॻाइण जे शौक़ खे न छॾियो ऐं सिंध जो तमामु वॾो रागी बणियो। HM कंपनीअ जो नंबर 1 फ़नकार मास्तर चंद्र हुयो ऐं हिकु लेजेंड तौरु सिंध ऐं हिंद में नालो ठाहियो। मास्तर चंद्र सिर्फ़ु रागी न, पर हिकु साज़ हुयो, हिकु आवाज़ हुयो पंहिंजे फ़न ऐं शख़्सियत में। सिंध तोड़े हिंद जे हर इंसान जे रूह ते हुक्मरानी कई। मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं मास्तर चंद्र पंहिंजे फ़न में हिकु साज़ हुयो। मास्तर चंद्र जी महफ़िल में माण्हू कई घड़ियूं गुज़ारींदा हुआ ऐं मौसीक़ीअ सां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआ। मास्तर चंद्र जे वालिद जो नालो असनदास ऐं माता जो नालो रामी बाई हुयो। मास्तर चंद्र पंहिंजी माता पिता जो हिकिड़ो ई औलाद हुयो। हिन जे ॾाॾे जो नालो ज़मींदार दामूमल मटाई हुयो। उहो ई सबबु हुयो जो मास्तर चंद्र पंहिंजी ज़ात दामाणी लिखंदो हुयो ऐं मास्तर चंद्र पंहिंजे ख़ानदान जी 7हीं पीढ़ीअ मां हुयो। जीअं असां अव्हांखे ॿुधायोसीं त उन दौर में मौसीक़ी ॻाइण वॼाइण खे सुठो पेशो न सम्झियो वेंदो हुयो। उहो ई सबबु हुयो जो हिन नंढपिण में पंहिंजे माउ पीउ खां चोरी मौसीक़ी सिखी, पर हिन जो चाचो हमेशह हिन खे हिमथाईंदो हुयो ऐं साथ ॾींदो हुयो। उन ई चाचे मास्तर चंद्र खे कलकत्ते मां पहिरियों हारमोनियम यानी बाजो वठी ॾिनो। हिकु ॾींहुं अमर शहीद भगत कंवर राम जॾहिं मास्तर चंद्र खे नंढपिण में ॻाईंदे ॾिठो ऐं चयो त हिकु ॾींहुं हीउ छोकिरो सिंध जो तमामु वॾो रागी थींदो ऐं चंड वांगुरु चमकंदो। जॾहिं मास्तर चंद्र ॻाईंदो हुयो त माण्हू सोन जे सिकनि जी घोर कंदा हुया। मास्तर चंद्र जो पहिरियों कलाम सोना अर्ज़ आहे 1932 में रिकॉर्ड कयो वियो। उहो कलाम क्लासिकल ऐं मास्तर चंद्र जी पंहिंजी जिद्दत जो हिकु मिलाप हुयो ऐं दुनिया में रेडियो अचण वक़्तु तमामु घणी शोहरत माणी। उन खां पोइ रुठाई रहनि पर हुजनि हयातीअ जहिड़ा अनमोल कलाम सिंध जे माण्हुनि लाइ पेश कया ऐं लॻभॻि 50 सालनि ताईं सिंध खे ज़बरदस्त संगीत ॾींदो रहियो। पंहिंजी मौसीक़ी, पंहिंजे संगीत सां गॾु मास्तर चंद्र फिल्मुनि में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो, जहिड़ो का फिल्म दिलाराम ऐं मौत का तूफ़ान, जंहिंमें मास्तर चंद्र हिकु हीरो तौरु किरदारु निभायो। उन खां पोइ फिल्म अछूत कन्हैया जे लाइ 7 कलाम रिकॉर्ड कराया। ॻाइण खां अलावा मास्तर चंद्र हिकु मौसीकार पिणु हुयो। हिन भगत कंवर राम जे कलामनि में पंहिंजी मौसीक़ी ॾिनी। जीवणी बाई, अल्लाह रखी,
भगत मोटन, जाड़ो भगत ऐं स्वामी कुंदन जहिड़नि नाले वारनि फ़नकारनि जे लाइ मौसीक़ी पिणु ॾिनी। मास्तर चंद्र जी मौसीक़ीअ जो हिकु अलॻि अंदाज़ हुयो, जंहिंखे हिन जी पंहिंजी क्रिएशन या इनोवेशन चई सघिजे थो। उहो ई सबबु आहे जो मास्तर चंद्र पंहिंजे दौर में नौजवान नस्ल जो पसंदीदा फ़नकार हुयो। उन दौर में मास्तर चंद्र खे सिंध जो एल्विस प्रीस्ली सॾियो वेंदो हुयो। हिन जा कुझु कलाम जहिड़ो क रुठाई रहनि पर हुजनि हयाती, दिलि आहे हथनि में, राणा वाह जो न उते, कबूतर कबूतर न सिर्फ़ सिंध में पर बैनुल अक़वामी शोहरत माणे चुका हुआ। हिन जो हिकु कलाम नंढड़ी नंढड़ी आहियां उन वक़्तु हिंदुस्तान जे वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरूअ जो पसंदीदा कलाम हुयो। मास्तर चंद्र जी मौसीक़ी बॉलीवुड जी फिल्मुनि में पिणु कॉपी कई वेंदी हुई ऐं मास्तर चंद्र HMV कंपनीअ जो हाईएस्ट पेड यानी कि तमामु वॾी फीस वारो फ़नकार हुयो, जंहिंखे 7% मुनाफ़ो यानी रॉयल्टी ॾिनी वेंदी हुई, जॾहिं त साॻे वक़्तु ॿियनि फ़नकारनि खे 5% ॾिनी वेंदी हुई। 1947 में जॾहिं मास्तर चंद्र खे सिंध छॾे हिंद वञिणो पियो त हिन हिंद में आबाद थींदड़ सिंधियुनि लाइ कई कलाम ॻाया, जंहिंमें जग मशहूरु कलाम आहे मिठा अबाणा। उहो कलाम सिंधी फिल्म अबाणा में पिणु ॻायो वियो। विरहाङे खां पोइ मास्तर चंद्र बॉलीवुड जी फिल्मुनि में कलाम रिकॉर्ड कराया। 1947 खां पोइ मास्तर चंद्र हिकु भेरो 1955 में सिंध हिकु महफ़िल में ॻाइणु आयो, जंहिं ते सिंध जे माण्हुनि हिनखे गरमजोशीअ सां आदरबा कयो। उन खां पोइ मास्तर चंद्र पूरी दुनिया में पंहिंजो फ़न पेश कयो ऐं महफ़िलियूं सजायूं। रागी हुजण सां गॾु मास्तर चंद्र हिकु भलोड़ लेखक पिणु हुयो। हिन केतिरा ई किताब पिणु लिखिया, जंहिंमें सचो सूफ़ी अथव सूफ़ी दरवेश, ईश्वर ऐं जीव जीव जे लॻापे तरफ़ रूह रिहान, चार चङा चार मंदा, शाह साहब, संगीत ऐं मां, हिकु मुलाक़ात, सिंधी लोक संगीत, दीपचंद कोयल जी कहाणी, अञा ताईं मां नंढड़ी आहियां जहिड़ा बहितरीनु किताब पिणु लिखिया। उन खां अलावा मास्तर चंद्र फिल्म झूलेलाल में पिणु पंहिंजो सुरीलो आवाज़ पेश कयो। मास्तर चंद्र जो कुटुंब तमामु वॾो आहे, पर हिन जा पुट हिकु गोपी चंद्र ऐं महेश चंद्र, जेकी पिणु तमामु वॾी सतह जा रागी आहिनि। 1990 में हिन जी औलाद मास्तर चंद्र जी यादि में न्यूयॉर्क ऐं मुंबईअ में मास्तर चंद्र संगीत अकेडमीअ जे नाले सां हिकु संगीत स्कूल ठाहियो आहे ऐं हर साल दिसंबर या जनवरी महीने में न्यूयॉर्क, बम्बई, दिल्ली, जयपुर, अहमदाबाद ऐं उल्हासनगर में मास्तर चंद्र जी यादि में म्यूज़िक कॉन्सर्ट कया वेंदा आहिनि। जी दोस्तों, त हीअ हुई नंढड़ी मालूमात सिंध जे अज़ीम आवाज़ सरगवासी मास्तर चंद्र जे बारे में। उम्मीद आहे अव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश कयूं था त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं कमेंट में पंहिंजो फीडबैक ज़रूरु लिखो। वॾी महिरबानी। लख थोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।